मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। कोई भी इहो ॻाल्हि न करे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया खां छॾे विया आहिनि। अगर कोई भी ॻाल्हि कंदो त मां उनजी गर्दन लाहींदुमि। हे कंहिं फरमायो? हे हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला फरमायो। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला फरमायो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह सां मुलाक़ात लाइ विया आहिनि। जीअं जो मूसा अलैहिस्सलाम वियो हुयो तूर सीना ते कुछ टाइम जे लाइ, सेम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी अल्लाह सां मुलाक़ात लाइ विया आहिनि। अञा त फारस फतह ई न थी आहे, अञा केसर किसरा त फतह, उन जे बारे में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे इहे फतह थींदियूं। अञा त मुनाफ़िक मरिया ई न आहिनि। ईअं कीअं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया खां वेंदा? नथो थी सघे। इन खां बाद में हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला बि ॿाहिरि निकिता ऐं अहिड़ी तरह पोइ अबू बकर सिद्दीक़ आया। अबू बकर सिद्दीक़ ॾिसी करे पोइ हज़रत अबू बकर सिद्दीक़ ॿाहिरि निकिता ऐं ख़ुतबो ॾिनो। छो त साहिबनि जे मथां जीअं को पहाड़ टुटी पवंदो आहे, साहिबनि जे मथां ईअं पहाड़ टुटी पियो। साहबा ॿुधाइनि पिया ॾींहं जी रोशनी में बि असांखे अंधेरियूं अचणु शुरू थी वियूं। छो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकी जीअं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया जे अंदरि मौजूदु हुया, जेकी अल्लाह ताला जी रहमत वसे पई दुनिया जे तरफ़, अॼु उन रहमत खां असांजो को आहे मायूस थी वियासीं। जेको अल्लाह जो रोज़ानो पैगाम ईंदो हो, रोज़ानो क़ुर नाज़िल थींदो, अॼु उहो क़ुर नाज़िल थियणु बंदि थी वियो आहे। तमामु साहबा हैबत में अची विया। छाजे करे? दुनिया जो को आम इंसान न वियो आहे। दुनिया जो को आम इंसान हिन दुनिया खां नथो वञे, दुनिया मां बल्कि वञे थो तमामु पैगम्बर, तमामु पैगम्बरनि जो सरदार, मोहसिन इंसान, तमामु इंसाननि जे मथां जंहिंजो एहसान थियल आहे, उहो हिन दुनिया खां वियो आहे। त अहिड़ी तरह अबू बकर सिद्दीक़ ख़ुतबो ॾिनो, ए इंसानो तव्हां कंहिंजी इबादत कयो पिया? ए इंसानो तव्हां कंहिंजी इबादत कयो पिया? जेकॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इबादत कयो पिया, पोइ तव्हांखे इल्मु हुजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया छॾे विया आहिनि। ऐं जेकॾहिं तव्हां चओ था असां अल्लाह जी इबादत कयूं पिया, पोइ यादि रहे उन अल्लाह खे कॾहिं बि फ़नाई त न आहे। हे अबू बकर सिद्दीक़ ख़ुतबो ॾिनो। इन खां बाद में अबू बकर सिद्दीक़ क़ुर हकीम जो आयतूं पढ़ियूं। उहे आयतूं पढ़ियूं जंहिंमें अल्लाह ताला जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ए मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांजे मथां बि मौत ईंदो। साहबा जो जंहिं टाइम अबू बकर सिद्दीक़ इहे आयतूं पढ़ियूं, असांखे लॻो त इहे आयतूं असां ज़िंदगी में पढ़ियूं ई न आहिनि। ऐं तमामु साहबा पोइ अबू बकर सिद्दीक़ की तरफ़ मुतवज थी विया। पोइ अबू बकर सिद्दीक़ फरमायो, छा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन दुनिया खां विया आहिनि? छा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया खां विया आहिनि त पोइ असां इस्लाम खे छॾे ॾींदासीं? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो मक़सदु खणी आया आहिनि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो फ़िक्र खणी आया आहिनि। उन फ़िक्र खे असां छॾे ॾींदासीं? बिल्कुलु नथो थी सघे। असां मज़बूत पंहिंजे पेरनि ते बीहंदासीं ऐं अल्लाह जे नबी जे पैगाम खे पूरी दुनिया ताईं पहुचाईंदासीं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम विया त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूरी ज़िंदगी हिन दुनिया में न रहंदा। इन आगाही जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॻ में असांखे पैगाम ॾेई चुका हुया। कंहिं साहब बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछा कि या रसूल अल्लाह, जीअं तमामु इंसान हिन दुनिया खां वञनि था, तव्हांजे मथां बि ईअं मौत? अल्लाह जे नबी फरमायो मुंहिंजे मथां बि ईअं ई मौत ईंदो ऐं मां बि हीअ दुनिया छॾींदुमि। त उहे हदीसूं, उहे रिवायतूं अबू बकर सिद्दीक़ उम्मत खे ॿुधायूं। इहा ॻाल्हि फैल बि वई मदीने जे अंदरि। छो त इहा ॻाल्हि त सिर्फ़ु ख़ुतबे में हली न, जेके साहबा मस्जिद में वेठा हुया। पोइ साईं इहा ॻाल्हि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया खां विया आहिनि, इहा ॻाल्हि मुआशरे जे अंदरि फैल बि वई। हिकु नौजवान हिकिड़ो साहबी हुयो, उन साहबी खे जीअं जो इन शइ जो इल्मु थियो, उनजो पीउ ज़ईफ़ उमिरि जो हुयो, उहो हारी हुयो। जीअं जो मदीना जे अंदरि इहा ॻाल्हि फैल बि वई त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन दुनिया खां हलिया विया आहिनि। उन साहबी खे नौजवान खे जीअं जो इल्मु थियो, पंहिंजे घर खां निकितो स्पीड में ऐं ॾिठईं अबो जेको आहे बनी ते बीठो आहे। अबो बनी ते हार पोइ करे थो, फौरी तौर उते वियो ऐं पीउ खे ॿुधाई अबा ख़बर पई नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन दुनिया खां हलिया विया आहिनि। उते पंहिंजो हार पोइ कमु छॾे करे ऐं अहिड़ी तरह मदीना जे घिटी जे तरफ़ दौड़ लॻाई, मस्जिद नबवी जी तरफ़ दौड़ लॻाई। जीअं दौड़ लॻाई, इन खां बाद में रस्ते ते बीह रहियो। रस्ते ते उहो साहबी
बीह रहियो, हे मोहबत जी अलामत आहे। ऐं पोइ अल्लाह ताला जी तरफ़ हथु कयईं, अल्लाह ताला जी तरफ़ हथु कयईं, या अल्लाह हिन अखियुनि सां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिसंदुमि रोज़ानो, ऐं अॼु इहा ख़बर पहुती आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया खां विया आहिनि। ए मुंहिंजा रब, हे मुंहिंजी दुआ क़बूल कर, मुंहिंजी हिन ॿिनि अखियुनि खे नाबीन करे छॾ। जॾहिं हाणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत न थींदी त हिन अखियुनि जो कहिड़ो फ़ाइदो, हिन अखियुनि जो कहिड़ो फ़ाइदो, हिन अखियुनि सां ॿिए कंहिंखे ॾिसां? या अल्लाह मुंहिंजी हे दुआ क़बूल कर, मूंखे नाबीन करे छॾ। उन साहिबी जी जो हथु कयां, अहिड़ी तरह आमीन कई। उन साहिबी जो फौरी टाइम उते ई नाबीन साहिबी थी वियो, फौरी तौरु हे मुहबत आहे। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद में असांजी नज़र जेको आहे न कंहिं कम जी न आहे। असां कंहिंखे जानवरनि खे ॾिसूं, असां औरतुनि खे ॾिसूं, मदीना जे अंदरि ॿिए कंहिं इंसाननि खे ॾिसां, नबी खां बाद में असांजो ॾिसण बि हराम आहे। हे साहिबी जी मोहबत हुई। ऐं इन खां बाद में हाणे जीअं नाबीन पोइ घर वठी वियसि, साहबा ताज़ियत ते आया, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया खां विया। साहिबनि जेको नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे क़बर मुबारक जे रोज़े मुबारक जे अंदरि लाथो, काफ़ी ॾींहं गुज़रिया। साहिबनि खे मदीना जे अंदरि इहो इल्मु थियो त हिकिड़ो साहिबी ग़रीब हर पोइ करे पियो, बनी ते पंहिंजे ते बीठो, ऐं उनखे जीअं जो ख़बर पई त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया खां विया आहिनि, उन अल्लाह खां दुआ घुरी, या अल्लाह मूंखे नाबीन करे छॾ। उहो नाबीन थी वियो। साहिबनि जो हलो हलूंसि ताज़ियत ते, काॾे हलूंसि? ताज़ियत ते हलूंसि। नाबीन थी वियो आहे। उनखां ताज़ियत कयूं, उहो जीअं जो ताज़ियत ते पहुता, इन खां पुछा कयूं त छाजे करे तूं इहा जेकी आहे बदुआ कई पाण खे, छाजे करे चई त मुंहिंजो अखियूं जेको हलाक थी वञनि? उन साहिबी जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद में तमामु इंसाननि खे ॾिसणु मुंहिंजे लाइ बसि हिन टाइम हराम आहे। मुंहिंजी दिलि इहा चवे थी त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद में मां कंहिंखे बि न ॾिसां। चए भला उमेदु आहे हिन टाइम, जेकॾहिं अगरि तोखे असां बहितरीनु अखियूं लॻारायूं, ऐं जेकॾहिं कोई अहिड़ो तबीब हुजे, डॉक्टर हुजे, तुंहिंजूं अखियूं जेको आहे दोबारा थियनि भला, उन साहिबी जो जेकॾहिं अगरि हरनी जूं बि अखियूं मूंखे हिन टाइम मिलनि न, उनखे बि जेको मां ठुकराए छॾींदुमि, उनखे बि मां पसंदि न कंदुमि। छाजे करे? नबी खां बाद में मां कंहिंखे ॾिसणु चाहियां ई नथो। हे छा आहे? हे मोहबत आहे। हिकिड़ी कूड़ी मोहबत तव्हांजी बि आहे नबी सां, हिकिड़ी कूड़ी मोहबत मुंहिंजी बि आहे नबी सां। उहा कूड़ी मोहबत तव्हां ऐं असांजी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां सिर्फ़ु ज़ुबान जी आहे। असांजो किरदारु जेको आहे बहितर नथो थिए, असांजो त असां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहबत कयूं था। असांजो माशरो दुरुस्त नथो थिए, असांजो त असांखे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहबत आहे। असांखे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तरीक़ा पंहिंजे शादियुनि जे अंदरि बहितर नथा लॻनि, असांजो त असांखे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहबत आहे। हे असां मुस्लमान जी कूड़ी मोहबत आहे। सची मोहबत वारा हो मरी विया, सची मोहबत वारा साहबा हुया, हो दुनिया खां हलिया विया। ताबईन हुया, उहे हलिया विया। ओलिया हुया हिन दुनिया जे अंदरि, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहबत करण वारा। हिन ज़माने जे अंदरि कूड़ी मोहबत थी हले, ज़बान वारी मोहबत आहे, जेकी चंद मिंट हले थी, इन खां बाद में उहा बि हली थी वञे। हे हिकु साहिबी जो वाक़ियो, अम्मा फातिमा रज़ियल्लाहु ताला अन्हा फरमायो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया खां विया, ऐं मूंखे जीअं जो इल्मु थियो इन ॻाल्हि जो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजा वालिद साहब हिन दुनिया खे विया आहिनि, फरमा एतिरो मूंखे गम थियो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वञण ते, एतिरो मूंखे गम थियो, मां उन गम खे ॿाहिरि ज़ाहिर न कयुमि, मां उन गम खे बयानु न कयुमि। अगरि जेकॾहिं इहो गम अल्लाह ताला ॾींहं जे मथां विझी आहे, इहो गम अल्लाह ताला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदमो हिन दुनिया खां वञण जो जेकॾहिं अल्लाह ताला सिज ते विझी आहे, सिज रोशनी जे बावजूदि बि बेनूर थी वञे आहे, ॾींहुं राति जे अंदरि तब्दील थी वञे आहे। हे कीअं फरमायो? अम्मा फातिमा रज़ियल्लाहु ताला अन्हा। हज़रत अली साईं फरमायो, या रसूल अल्लाह, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आॾो वेठा हुया, आॾो हुया, जनाज़ो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आॾो पियो हुयो। मुखातब थी करे, या रसूल अल्लाह, अगरि जेकॾहिं तव्हां असांखे नसीहत न कयो आहे, जेकॾहिं अगरि तव्हां असांखे इन शइ जी नसीहत न कयो आहे त जेको बि तव्हांजो क़रीब वञे उनजे मथां पार कढी न रो, उनजे मथां स्पीड में न रो,
जेकॾहिं इहा अगरि तव्हां तलक़ी न कई हुजे हा या रसूल अल्लाह पूरो हिजाज़ ॾिसी हा, तमामु अरब मूंखे ॾिसनि हा, दुनिया जा तमामु इंसान मूंखे ॾिसनि हा, जेको मूंखे इन टाइम सदमो पहुतो आहे, जेको मां तव्हांजे मथां रोआं हा, लेकिन हे हज़रत अली साईं फरमायो। का नॉर्मल ॻाल्हि हुई? भला साहबा जी मोहबत, साहबनि जी मोहबत का नॉर्मल ॻाल्हि हुई? इहा मोहबत जेको आहे, इन मोहबत खां असां अॼु ख़ाली लॻा पिया आहियूं। असांजी कूड़ी जेकी हिकिड़ी मोहबत थी हले, कूड़ी मोहबत। तव्हांजा भारत तौबा इस्तग़फ़ार कयो।